महाभारत जो तारुफ़। हिन धरतीअ ते जिते हर इंसान जी ज़िंदगी हिकु अणखुट जंग आहे, किथे ख़्वाहिशनि जी जंग त किथे ज़िम्मेवारियुनि जी, ऐं किथे पाण सां ई ख़ामोश जंग। हिन दुनिया में हिकु अहिड़ो लम्हो आयो जिथे सिर्फ़ तलवारूं न पर ज़मीर बि आमो साम्हूं हुआ। उन लम्हे जो नालो हो महाभारत। महाभारत सिर्फ़ हिकु जंग न हुई, उहा ज़िंदगीअ जो आईनो हुई। जिते राजा ख़ौफ़ज़दा त वीर शक में हुआ, उते हिकु सूरमो पंहिंजे हथनि में हथियार ऐं दिलि में सवाल खणी बीठो हो। उहो सूरमो हो अर्जुन। कुरुक्षेत्र जो मैदान, हज़ारे रथनि जा आवाज़, शंखनि जी गूंज ऐं ॿिनि नस्लुनि जी टकर। पर इन्हीअ शोर जे विच में हिकु ख़ामोश सवाल गूंजियो, मां छो विढ़ां? ही सभु मुंहिंजा ई आहिनि। ऐं इन्हीअ लम्हे में वक़्तु ॼण बीही रहियो। रथ जे सारथी मुर्क सां गहराई ऐं काइनात जी ॼाण सां चयो, हिकु अहिड़ी ॼाण जेका वक़्त खां आज़ादु आहे। उन्हीअ ॼाण जो नालो आहे भगवत गीता। भगवत गीता न फ़क़ति हिंदू धर्म लाइ, पर हर उन इंसान लाइ आहे जेको पुछे थो त मां केरु आहियां, मुंहिंजो कर्म छा आहे, ॾुख छो आहे ऐं निजात कीअं मिले। ही किताब पूॼा लाइ न, ही सम्झ लाइ आहे। ही जबर लाइ न, ही आज़ादी लाइ आहे। ही ऑडियो बुक अव्हां खे सिर्फ़ श्लोक न ॿुधाईंदी, ही अव्हां खे पंहिंजे अंदर सां मिलाईंदी। असीं शुरू कंदासीं महाभारत जी कहाणी सां, ऐं पोइ मरहलेवार भगवत गीता जे हर अध्याय, हर श्लोक ऐं ज़िंदगीअ जे हर सबक सां। जेकॾहिं अव्हां ज़िंदगीअ में कॾहिं बि उलझा आहियो त भगवत गीता अव्हां सां ॻाल्हाइण आई आहे। भगवत गीता ऑडियो बुक, हिकु सफ़र पंहिंजे पाण ॾांहुं।